जीअं त पूरी सिंध या मीरपुर बठोरे में बि साड़ियुनि जे अघ में लाथ ऐं नाजाइज़ कटौती जे ख़िलाफ़ अॼु शहरी इताद मीरपुर बठोरो आबादगार इताद जे सॾ ते समें आबादगारनि हारियुनि शहर जे तला चौक खां एजाए रैली कढी मेन स्टॉप ते धरणो हणी वेही रहिया। सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े धरणे खे ख़िताब कंदे आबादगारनि अॻुवान फ़कीर मोहम्मद अली ख्वाजा, ॾाॾा इस्माइल शोरो, आकाश ज़ोर, हाजी मूसा खट्टी, वाहिद पयार, काशव ख्वाजा, परवेज़ मेमन, शफ़ी मोहम्मद ज़ोर चयो त 4 महीननि ताईं ॾींहं राति जी महिनत खां पोइ साड़ियुनि जो फ़सुल वञी लथो आहे त हाणे जॾहिं साड़ियुनि जो फ़सुल तयारु थियो आहे त कारखानेदार हिकु हटी क़ाइमु कंदे धक सां 30,000 रुपया फ़ी खरार ते अघु घटि करे मथां वरी मॉइस्चर जे नाले ते गैर क़ानूनी नाजाइज़ कटौती करे रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त साड़ियुनि जा अघु वधाए नाजाइज़ कटौती बंदि कई वञे। मोहम्मद क़ासिम रंगरेज़, इबन न्यूज़, मीरपुर बठोरो।